लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नौजवान महक़िक़ ऐं लेखक जनाब अमीन जोए साहब। अमीन जोए साहब सां असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हियूं कंदा रहिया आहियूं। अॼु असां हुन सां ॻाल्हायूं था जेको स्क्रिप्ट आहे या लपीच या सूरत रस्मुल ख़त आहे जेके फ़ारसी में चइजे थो, सूरत तख़्ती आहे जेको सिंधी में चइजे थो, उन जे हवाले सां त मां बाक़ी ॻाल्हियूं जनाब अमीन जोए साहब ते छॾियां थो त सिंध छा थी करे उन जे बारे में, सिंधी माण्हू छा था कनि, असांजो निसाब छा थो करे, असांजा इदारा छा था कनि, इहो सॼो पाण ॻाल्हाए। मां सुवाल ई नथो पुछांसि। मूंखे तव्हांखे सिर्फ़ु बर्टमैन जेको स्टीफन बर्टमैन अञा जीअरो आहे, 87 साल उमिरि अथसि, कोलंबिया यूनिवर्सिटी में पढ़ाए थो, उन चयो हो त हिन दुनिया में जॾहिं स्क्रिप्ट ठहणु शुरू थियो त दरिया जे किनारे कुदरत मिटीअ जा हथ ठाहिया ऐं विहाणे नुमा हिकिड़ी जाइ खे टेबल करे माण्हुनि आहिस्ते आहिस्ते लिखणु शुरू कयो, सादगी सां, सचाई सां, नेठाई सां, ऐं उन्हनि सचाइनि, सादगियुनि ऐं नेठाइनि सां अदा कयल हथ जी महिनत स्क्रिप्ट ठाहे छॾियो। उन स्क्रिप्ट जी पहिरीं तारीख़ जेका मिले थी उहा इराक़ जे तहज़ीबुनि में ऐं पर जीअं त उहा इराक़ जे तहज़ीब जो स्क्रिप्ट या सुर तख़्ती पढ़ी वई, पर उन खां बि आगाठी जेका आहे उहा हड़पा ऐं सिंधूअ जी या इंडस जी स्क्रिप्ट आहे, जंहिंखे अञा ताईं डिसाइफर या पढ़ण जोॻो अमल उन जो पूरो थी न सघियो आहे। ऐं असां उन बारे में अञा वांझियल आहियूं त मोने दड़े वारा, हड़पा वारा छा लिखी विया, हीअ जेके अखर नज़र था अचनि, हिननि जो मतिलबु छा आहे। अचो त पंहिंजे महक़िक़ जनाब अमीन जोए जे हवाले माइक कयूं हथ। जनाब अमीन जोए साहब, डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी, ख़ुदि तव्हांजा, तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं थोराइतो आहियां लीडर टीवी जो अव्हां जो। डॉक्टर साहब जीअं त तव्हां इंट्रो में ई ॿुधायो ऐं तमामु हिकिड़े वॾे माण्हू जो तव्हां कोट सां स्टार्ट कई पंहिंजी ॻाल्हि ॿोल, त बिल्कुलु जेको पेट्रोग्लिफ जेके आहिनि, जेके माना पिक्टोग्राफिक आर्ट आहे, उहो डिसाइफर थी सघियो आहे दुनिया में अॼु ॾींहं ताईं। ऐं इहा जेको तस्वीरी लिखत आहे इराक़ जी, मिस्र जी या मेसोपोटेमिया जेका सिविलाइज़ेशन चयूं, पर असांजी लिखत इन खां बागाटी आहे। ऐं इहा सम्झ में छो थी अचे, पढ़ण में छो थी अचे, उन रीज़न आहे। उन रीज़न इहो आहे त 3000 सीलूं मिलियूं आहिनि, ठपा स्क्रिप्ट जा मिलिया आहिनि मुंहिंजे दड़े मां, जेके अनडिसाइफरेबल आहिनि। सवें लेखक आया, सवें विज्ञान आया, जेके ॿोली जा माहिर आया, पर अॼु ॾींहं ताईं को बि माण्हू हिकु जुमिलो बि सही नमूने सां डिसाइफर न करे सघियो आहे। उन जो रीज़न इहो आहे त डॉक्टर साहब जीअं मां चयो त हीअ क़दीम तरीन ॿोलियुनि मंझां हिकु ॿोली आहे। ऐं हीअ आहिनि लीकूं या लीका जेके आहिनि, सिम्बल्स आहिनि। जॾहिं त जेका मेसोपोटेमियन स्क्रिप्ट आहे उहा पिक्टोग्राफिक आहे, माना या तोतो छापियल आहे या माण्हू छापियल आहे या को जानवर छापियल आहे, त उन मां माण्हू अंडरस्टैंड करे सघे थो त हीअ छा थी सघे थो। पर असां वटि रुॻो सिम्बल्स आहिनि। ऐं आस्कुपरपोला ऐं कुझु ॿिया जेके राइटर आहिनि जेके ॿी दुनिया सां वास्तो रखनि था यूरोपियन कंट्रीज़ मां, उन्हनि अची असांजी स्क्रिप्ट ते रिसर्च कई आहे। ऐं सम्झां थो त इहा बि सभ खां वॾी जेका असां नाइंसाफ़ी आहे, छो त ॾेही माण्हू, ॾेही विज्ञान या जेके धरती धणी आहिनि, जीअं सिराज साहिबु थी वियो, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु थी वियो, अता मोहम्मद बंबरो साहिबु थी वियो, या ॿिया जेके ॿोली जा माहिर जेके हिन वक़्तु हाल हयात बि आहिनि, डॉक्टर आफ्ताब अबड़े जी आऊं ॻाल्हि कंदुसि, त इन्हनि माण्हुनि जी हिकु कमेटी गॾु करे ऐं इन ते विहारे पोइ जेको पाली लिपीअ जी स्क्रिप्ट खे बि आॾो रखियो वञे, संस्कृत जेका आहे उनखे बि आॾो रखियो वञे, ऐं जेका ख़ुदावादी या हटवाणकी लिपि मौजूदु आहे सिंध जे मुक़बरनि में, मस्जिदुनि में ऐं मंदरनि में, इन्हनि खे गॾु सभिनी खे रखी ऐं भेटियो वञे, त आऊं सम्झां थो त का न का असांखे क्लू अहिड़ो मिली वेंदो जंहिंसां असांखे ख़बर पइजी वेंदी। छो न था कयूं? बसि इहो त अवल त अञा इहो पोइ तक कंहिंखे कंहिंखे करिणो आहे। इदारा कहिड़ा आहिनि लाॻापियल इदारा? सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो आहे इहो, एजुकेशन डिपार्टमेंट ऐं सिंधी ॿोली बाख़्तियार इदारो ऐं क़दीमा सरनि जो खातो, एंटीक्विटी डिपार्टमेंट ऑफ सिंध। इन्हनि टिनी जूं अलॻि अलॻि टेक्निकल कमेटियूं क़ाइमु थियनि ऐं सभ खां पहिरियां थिए डॉक्यूमेंटेशन, माना जेके मुक़बरा, मस्जिदूं या मंदर बीठा आहिनि, मौजूदु आहिनि,
ऐं उन्हनि में इहा स्क्रिप्ट लिपि लिखियलु आहे, पहिरियों त उनजी डॉक्यूमेंटेशन थिए, उनखे महफ़ूज़ करे कंहिं हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे पोइ ॿोलीअ जा माहिर हिंदुस्तान जा ऐं सिंध जा जेके आहिनि उहे गॾाए विहारिया वञनि, ऐं ॿाहिरी दुनिया मां बि जो कनेक्शन सिंधी ॿोली सां आहे उन्हनि माहिरनि खे घुराए ऐं हिकु टेबल ते आंदो वञे त आउं सम्झां थो त इहा ॿोली डिसाइफर थी सघे थी। भला जे हिक खां 100 ॻणिजनि त सिंध गवर्नमेंट कहिड़े नंबर ते बीठी आहे महिनत में? अफ़सोस सां चवणो पवे थो डॉक्टर साहिबु त सिंध गवर्नमेंट इन हिसाब सां 0 ते बीठी आहे। मशहूरु आर्कियोलॉजिस्ट ही जेके लपी पढ़ण वारा कहिड़ा कहिड़ा आहिनि असां वटि हींअर हिते लोकल? डॉक्टर फहमीदा हुसैन आहे, जेके हाल हयात आहिनि न उहा लपी पढ़ण जी एलियत पोज़ीशन में रखनि, न आहिनि, उन्हनि पोइ पंहिंजनि नाला किताबनि- मूंखे उहे ॾियो न। उन्हनि किताबनि में पंहिंजनि में लिखियो आहे त न किताबनि में त उन्हनि हिस्ट्री लिखी, पंहिंजा मुशाहिदा लिखिया। ही त हिकिड़ो ही अखर पढ़ण जो जेको इल्मु आहे ही त इनखे डिसाइफर करण लाइ या लेक्सिग्राफिक जेका थिए थी जी उन लाइ त वरी महारत ई ॿी महारत खपे। खपे। उहे कहिड़ा आहिनि? अर्ज़ु हाणे इहो आहे त हींअर जेके कंप्यूटर लिटरेट माण्हू आहिनि, जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस वारा, जेके कंप्यूटर फोनेटिक्स ऐं जेका लिंक्सोग्राफी जेका आहे उहे ई माहिर हाणे ॿुधाए सघंदा। छो त मुंहिंजी ॼाण हलो उहे असां वटि केरु आहिनि? सर अमर फयाज़ बुर्डो जो नालो खणी सघिजे थो, डॉक्टर मज़हर ॾूतियो आहे, अच्छा, ऐं ॿिया बि काफ़ी अहिड़ा एक्सपर्ट आहिनि, पर उन्हनि जो उहे बि अञा न पहुची सघिया आहिनि। जीअं ई इहा मूं डेटा कुझु उन्हनि खे ॾेखारी, या सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जी जेका गुज़िरियल कॉन्फ्रेंस थी हुई मई 2024 में, त मूं हुन में वीडियो डॉक्यूमेंट्री बि ॾेखारी, उहा स्क्रिप्ट बि ॾेखारी, पर अॼु ॾींहं ताईं उहा को बि माण्हू न सम्झी सघियो आहे, न पढ़ी सघियो आहे। तक़रीबन 300 खनि मूं वटि उहे स्क्रिप्ट जा नमूना आहिनि, जेके मां अव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि, या स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। इन खे अॼु ॾींहं ताईं को बि माण्हू न पढ़ी सघियो आहे, न सम्झी सघियो आहे। हा, बाक़ी इहो आहे त कुझु माण्हू चवनि था इहा देवनागरी आहे, कुझु चवनि था इहा हटवाणकी आहे, कुझु चवनि था खुदावादी आहे। वरी मूं मज़ीद तहक़ीक़ कई त ख़बर पई त हर इलाइक़े में इनखे ॿिए नाले सां सॾियो थो वञे। मिसाल, जेकॾहिं लाड़ में वञी मूं इहा स्क्रिप्ट ॾिठी ऐं माण्हुनि खां पुछी त उन्हनि चयो हीअ त लाड़ी आहे। अच्छा, जॾहिं शिकारपुर जे आसपास मूंखे मिली, उते मूं माण्हुनि खां पुछियो, उन्हनि चयो त हीअ त शिकारपुरी आहे। दादू, राधण, मेहड़ या इहो काछे जो इलाइक़ो आहे। हिते जॾहिं मूं माण्हुनि खे ॾेखारी पुछी, उन्हनि चयो हीअ त अधाखरी आहे। त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इनखे मुख़्तलिफ़ नालनि सां यादि कयो वञे थो। तक़रीबन 12 मूंखे अहिड़ा नाला मिलिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उनखे इहा सम्झनि था, पर स्क्रिप्ट साॻी आहे, थोरे घणे फ़र्क़ सां। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इनखे डॉक्यूमेंट कयो वञे, सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो अॻियां अचे, एंटीक्विटी डिपार्टमेंट अॻियां अचे, एजुकेशन डिपार्टमेंट में लिंग्विस्टिक नाले हिकिड़ो डिपार्टमेंट हूंदो आहे। त इहे टई इदारा गॾिजी पाण में का अहिड़ी कमेटी क़ाइमु कनि। सभ खां पहिरियां त इहो सॼो डेटा कलेक्ट करे हिकु जाइ ते रखियो वञे, इनखे सम्झणु, परखणु या पढ़ण वारो स्टेप उन खां पोइ ईंदो। छो त हींअर जेके ॿोॾियूं अचनि पियूं, बरसातूं अचनि पियूं, हर साल तव्हांखे 2010 वारी ॿोॾि यादि हूंदी, 2022 वारी जेका मींहं पिया जेके ख़तरनाक, उहे यादि हूंदा। त मुंहिंजो जेको मुशाहिदो आहे, तक़रीबन 1500 खनि मूं मॉन्यूमेंट्स विज़िट कया आहिनि सिंध में। त उन्हनि जी कंडीशन हींअर अहिड़ी आहे जो 70% खनि उहे डिमोलिश थी चुका आहिनि, बाक़ी 30% खनि रहनि था। जेकॾहिं इहे बचंदा त मज़ीद तहक़ीक़ पोइ थी सघंदी। भला आख़िरी ॻाल्हि पुछांव थो, सिंध में सिंधी या उर्दू या पंजाबी जेके बि सिंध में रहनि था, उन्हनि मां कहिड़ा आलिम तव्हां कतारींदव जेके इन ॿोलीअ जे ऐं आर्कियोलॉजी जे मामले में फेथफुली इंतिहाई वफ़ादार थी कमु था कनि? सर, आऊं लैंग्वेज जे हवाले सां पहिरियां ॻाल्हाईंदुमि त जंहिं जेके एक्सपर्ट वटि आऊं पहुतो आहियां उन्हनि जा नाला आऊं कुझु खणंदुसि। डॉक्टर फहमीदा हुसैन, डॉक्टर आफ्ताब अबड़ो, जेके लिंग्विस्टिक आहिनि हींअर जा। साईं अलाना साहिबु वफ़ात करे वियो कोन्हे न, जेके आहिनि उन्हनि माज़रत कई आहे। जन ताईं आऊं पहुतो आहियां, सिंधी ॿोली जा जेके बि लिंग्विस्ट आहिनि उन्हनि खे ई ॿोली सम्झ में न पई अचे, पाण में न पई अचे। बाक़ी इहो चवनि था त हटवाणिया जेके आहिनि, जिन खे वाणकी स्क्रिप्ट जेके लिखनि था अॼु बि दुकाननि ते, खंधो वग़ैरह जीअं लिखंदा, उहो को ॿुधाए सघे, जेके बंदी था ठाहिनि, बंदी ठाहिनि था। त उहो हिकिड़ो माण्हू मूंखे अताचानियो जे मार्फत मूंखे मिलियो। उहो मीरपुर ख़ासि ज़िले में सिंधड़ी तालुके में उहो आहे, सुखराम दास हुनजो नालो आहे। उनखे मूं इहे अक्स मोकिलिया, पर उन बि माना माज़रत कई ऐं चई त हीउ उहो ई माण्हू पढ़ी सघे थो जंहिं ही लिखिया।
सीक्रेट कोड आहिनि या हुंडी आहे, अहिड़े क़िस्म जो को हवालो आहे इहो, छो त असां इहो नथा पढ़ी सघूं। फ़िलहालु उनखे महफ़ूज़ कयो वञे ऐं अहिड़ा एक्सपर्ट विहारिया वञनि जेके इहे दावा कनि। भला सुखराम घणा आहिनि असां वटि? सुखराम त समय आहिनि, समय आहिनि। अच्छा। हा, हिते हिकिड़ो ॿियो फैक्टर डॉक्टर साहब मूंखे नज़र अचे थो। हिकु त जेके भाई बंद असांजा दोस्त आहिनि उहे थी सघे थो ॾिनल या घबरायल हुजनि, या उन में वाक़ई बि कहिड़ा सीक्रेट या राज़ लिखियल हुजनि जो हू इहा ॻाल्हि ॿुधाइण खां लवाइनि था। छो त स्क्रिप्ट जेको लिखंदो उहो पढ़ी बि वेंदो, ऐं जंहिंजी प्रैक्टिस में या नसुल दर नसुल ख़ानदान हुनजो। माना अव्हांजो ख़्यालु आहे त इम्कानी तौरु हुन में के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके उहो ॿाहिरि कढणु नथा चाहिनि। एग्ज़ैक्टली मां इहो ई चवणु चाहियां। अच्छा। ईअं आहे, छो त हुन में बादशाहनि जा के राज़ हूंदा, या थी सघे थो ख़ज़ाननि जा राज़ हुजनि, कुझु बि थी सघे थो न, या के अहिड़ियूं हक़ीक़तूं लिखियल हुजनि जेके आम पब्लिक खे ॿुधाइणु मुनासिबु न लॻंदियूं हुजनि। इहा मुंहिंजी हाइपोथीसिस आहे टोटल। ज़ाहिर आहे मफ़रूज़ ते आहे। मफ़रूज़ ते आहे, इहा सूरत हाल आहे। भला मई 24 में कॉन्फ्रेंस थी, जी। हाणे मई 25 में वरी थींदी टी कॉन्फ्रेंस। इन साल में छा कयो हूंदो ॿोली अख़्तियारी? साईं, जेके मकाला पेश थींदा आहिनि कॉन्फ्रेंसिस में, तव्हांखे त ख़बर आहे, तव्हां बि इन शइ जो हिसो आहियो, आर्ट्स काउंसिल जा माण्हू आहियो तव्हां, त उहे सभु उहे पेश कया विया। आख़िरी ॾींहं ते उहे जेके सिफ़ारिशूं उन्हनि ते अमल करण जी यकीनदानी बि कराई जेको चेयरमैन आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो। उन खां पोइ का बि अहिड़ी अपडेट मुंहिंजी ॼाण में अञा ताईं न अची सघी आहे। बाक़ी इंटरनली हुननि ज़रूरु कुझु कयो हूंदो। उहो त ज़रूरु कुझु कयो हूंदो ते आयो न, तव्हांखे ख़बर का बि कान्हे न। कमेटी क़ाइमु थी हुई, उन कमेटी वटि उहे सभई सिफ़ारिशूं वयूं जेके पेपर पढ़िया। कमेटी में केरु केरु आहिनि? कमेटी में उहे नाला मूंखे न आहिनि ख़बर। नाज़रीन, ॿोली जे पढ़ाई, ॿोली खे पढ़णु, ॿोली खे असल में उन जे लिखत खे पढ़णु, उन सां छा थींदो त न रुॻो हिस्ट्री जी ख़बर पवंदी, मोहन दड़े जी ख़बर पवंदी, हड़प्पा जी ख़बर पवंदी, पर हिन सॼे कार वहिंवार में असांजे माण्हुनि जो उन्हनि सां छा थियो हूंदो, छा थियो हूंदो, उन्हनि सां उन्हनि छा कयो हूंदो। ऐं जीअं मोहन दड़े लाइ चवनि था त सिंधु दरिया जेकॾहिं पाए न अचे हा त इहो शहर तबाह न थिए हा, तॾहिं एॾो पाणी हूंदो। अॼु त दरिया पाण सिके वेठो त इहो पाणी जेको आहे को हुजे त कंहिंखे ॿोड़नि त परे जी ॻाल्हि, रुॻो पंहिंजी उञ उझाइण जी ॻाल्हि ते पहुतो आहे। पर ॿोली जे मामले में, तारीख़ जे मामले में, आर्कियोलॉजी जे मामले में सिंध हिकु सुकल दरिया वांगुरु बीठी आहे। उन जी उञ पूरी करणु आलिमनि जो कमु आहे, शहरनि जो कमु आहे। अचो त इन बारे में सोचणु शुरू कयूं। अमीन साहब, महिरबानी साईं, थैंक यू।